हिन वक़्तु मौजूदु आहियूं कपूर खां अॻियां किलो ॾेढ किलोमीटर अॻियां ई ॻोठनि जिते गुटकनि जो ॻोठु आहे, ख़ासकलियुनि जो ॻोठु आहे ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियूं माछियुनि जो ॻोठु आहे, मुख़्तलिफ़ बिरादरियूं मल्हान जो ॻोठु आहे, मुख़्तलिफ़ बिरादरियूं हिते रहनि थियूं ऐं हिते तक़रीबन 70-80 ॿार जेके आहिनि उहे कपूर मोरी ते पढ़णु वञनि था। जेकर हिते स्कूल क़ाइमु हुजे त हिते 100 जी तादाद में ॿारनि खे तइलीम हासिलु थी सघे, पर हिते जा नाइल हुकुमरान जन कॾहिं बि हिते तवजा कोन ॾिया। वोटनि ते वॾियूं गाॾियूं खणी हिन रोडनि ते अची वोट वठण त अचनि था, पर हिन ग़रीबनि लाइ को बि फैसिलिटी नथा ॾियनि। बोर्ड अचे तॾहिं पाण बेयारो मददगार बणियल हूंदा आहिनि ऐं स्कूल तइलीम ॿारनि खे नथा ॾियनि। वधी पुछंदा ॻोठाणनि खे, भाउ तव्हां ॿुधायो त हिन ॻोठे घणो टाइम थियो आहे तव्हांखे हिते रहंदे? ॻोठे असांखे इलाही टाइम थी वियो, वॾनि जा त असांजा वॾा ई हिते रहंदा हुआ, उहे वॾा ई असांजा मरी विया। शादू गुटके ॻोठु सॾिबो नाले सां। कईं असांजो टाइम थियो, ॿार असांजा परेशान दर बदर असीं स्टाफ ते छॾणु वञूं ॿारनि खे। ग़रीब माण्हू, असांखे स्कूल ई कोन मिले। भाउ तव्हां ॿुधायो? अदाई असांजो ॻोठु शादू गुटके मक़रूर कयो वियो आहे हिते। असांखे वॾी तकलीफ़ आहे स्कूल जी। हितां खां पंहिंजा डीज़ल पेट्रोल साड़ियूं, ग़रीब माण्हू अटे में परेशान आहियूं ऐं असांखे स्कूल जी वॾी ज़रूरत आहे। हिते हुकुमदार अचनि था बसि असांजी वॾियूं फूकूं ऐं जेल फिट करियो, असांखां वोट वञण लाइ वठो ऐं स्कूल लाइ मारूम आहियूं। इहो अर्ज़ु था करियूं त असांजे हिते माना स्कूल असां लाइ थिए। अच्छा, मासूम नियाणियुनि खे बि तव्हां हुते कपूर शहर में पढ़ायो था? शायदि मासूम नियाणियूं वीचारियूं खणी वञूं, स्टाफ लॻो पियो आहे, पंज माण्हू असांखे हुते स्टाफ वारा खिलनि था। हिते को बि अहिड़ो हुकुमदार कोन्हे असांखे स्कूल को विझाए ॾे त असांजी नियाणियूं ऐं बच्चा नंढड़ा सवला थियनि। अच्छा, मुख़्तलिफ़ ॻोठ जेके हिते बिरादरियूं जेके रहनि थियूं त उन में तकरीबन स्कूल क़ाइमु थियो त घणा नियाणियूं, घणा मासूम ॿारड़ा जेके छोकिरा आहिनि तइलीम हासिलु करे सघनि था? हिते 200-250 माना ॿार नियाणियूं नंढड़ा छोकिरा इहे माना थी सघनि था। वॾो ॻोठनि असांजा हिते मल्हान जो ख़ासि कहिड़ी वॾा राज आहिनि हिते शेखनि तव्हीं सामान ॾिसो था त का हिते का शइ आहे रोड ते वीरान। हिते वॾियूं फूकूं हणियूं, असांखे हुकुमदार खां वठियो वोट वञण लाइ। असांजे ॻोठ में को स्कूल को ॿियो ॾिसण में तव्हांखे हिते भित कार नज़र में अचे थी? झूपड़ियूं ठाहियूं वेठा आहियूं। हितां खां माना 1.5 किलो 2 मीटर माना आहे उहो, हुतां खां ॿार खणी कपूर मोरी ते छॾियूं था, वरी उतां ॿारनि जूं खणणु वञूं था ऐं असीं अटे में परेशान आहियूं ऐं सो वरी पेट्रोल में परेशान आहियूं। इहो असांखे अर्ज़ा त इहो असांखे माना स्कूल माना मंज़ूर कराए ॾियो। अच्छा, निजी आइस तरफ़ां असांजी ठहियल आहे तंज़ीम जेकी इन स्कूल तइलीम जे मसइले ते कमु करे पई। अच्छा, तव्हांजे फ्री ऑफ कास्ट केस विड़ूं तव्हां हुनमें फ़राइदी थींदा? हा, बिल्कुलु थींदासीं, बिल्कुलु थींदासीं। असांजा ॿार ख़ुशहाल थींदा, असांजो हक़ आहे ऐं असां उनजे मथां फ़राइदी थींदासीं। बिल्कुलु, हीअ तव्हांजो आवाज़ असां ॿार बि उथारियूं था ऐं तव्हांखे रिक्वेस्ट बि करियूं था। तव्हां जेको आहे न हिकिड़ी एप्लीकेशन लिखो ॿारनि जा ऐं नियाणियुनि जा अलॻि अलॻि नाला लिखी असांखे ॾियो ऐं तव्हां अचो टिन मुमकिन असां तव्हांजो फ्री ऑफ कास्ट केस्ट विड़ी तव्हांखे इनशा ताला गॾिजी सॼी पाण तव्हांखे हिते स्कूल क़ाइमु कराए ॾींदासीं।